The Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कराची जे अब्दुल्ला शाह गाजी गोट में पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट फोर्स जी ज़ियातुनि ख़िलाफ़ एहतजाज जारी। कौम पर सगबाणनि कलम धड़नि ऐं फ़नकारनि तरफ़ां गाजी गोट में क़ाइम एहतजाजी कैंप ते पहुची रहवासियुनि सां ॿधीअ जो इज़हार। डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि चयो त सिंध में अफ़गाननि सूदोधारियुनि खे तहफ़ुज़ ॾेई धरती धरणियुनि खे बेघर कयो पियो वञे। कराची में सिंधी वसंदनि खे मिसमार करण जो कुदो सिलसिलो बंदि कयो वञे। तशद्दुद में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ केस ऐं कार्रवाई करे रहवासियुनि खे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। बलोचिस्तान में बरसाती ॿोॾि तबाही करे छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में ॿारनि सूदो फ़ौतियुनि जो अंगु वधी 127 थी वियो। क़िला सैफुल्ला ऐं लसबेलो सभ खां वधीक मुतासिर इलाइक़ा करार। 3000 खां वधीक घर मुतासिर थियण सबबि केतिरा ई ख़ानदान उजड़जी विया। रस्ता लुड़ी वञण सबबि केतिरनि इलाइक़नि जो ज़मीनी राब्तो काटा। खीरथर जाबलू पट्टी ते ज़ोरदार बरसात बाद नईंगाज में पानी जा वहकरा ॿीहर वधी विया। नईंगाज 7 फुट वही आई। काछे में बरसात ऐं नईन जी तबाही खे 8 ॾींहं गुज़रण बावजूद इंतज़ामिया ख़ामोश वेठल। ब्रिगबाला, हाजी ख़ान छिन्नी ऐं हेरो ख़ान सूदो। काछे जे केतिरनि इलाइक़नि जो जोही ऐं दादू शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। 400 खां वधीक ॻोठनि में ख़ुराक सूदो ॿियूं शयूं खुटी वयूं। सिंध सरकार खे बयाननि बदिरां अमली तौर रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू करण जी अपील।